सर अॼु होली आहे, तव्हां होली छो नथा मल्हायो पिया? भाई होली कहिड़ी मल्हाइजे भाई, मां तो ज़िंदगी में ॿार कोई बि चैन कोन्हे। होली रा रंग ही ख़त्म थी गया है, तो होली कहिड़ी में हिसाब सां करजे भाई। असां त 2012 खां वठी रज़ाकार हे स्कूल हलायां थो पियो। का बि तनज़ीम अहिड़ी न आहे जेकी मुंहिंजो को तावन करे। बाबा त काएं में पढ़ंदा हो तव्हां? भउ थींदो अथव त हे किरी थगे मथां तव्हांजे? भउ थींदो अथव? बिल्कुलु थींदो आहे। तव्हांखे साईं हिते 7 पीढ़ी गुज़री वई आहे, ठीकु आहे। उनखे कोई बि हिते स्कूल चांस कोन्हे कोई अहिड़ो इदारो जो कामयाबु छोकिरा दर पदर आहे, बेचैन थी गया आहे, खफ़ा में के ॼण उहो त नसुल ख़राबु थी गयो पर लेकिन नओं नसुल पैदा थियो आहे, माना उहे में का ॿार घणा था पढ़ायो हिते? ॿार अंदाज़ो लॻभॻि 300 बि आहे। हिन वटि हिकिड़ो कमिरो आहे पको, हिकिड़ो पको कमिरो अथनि ऐं 300 ॿार पढ़ंदा जेके हुन में मापनि नथा पिया। कुझु ॿार उन पके कमरे में वेहनि था ऐं इलाही ॿारनि खे ॿाहिरि वञी उन्हनि भुतनि कमरनि में वेहणो थो पए। हिननि ॿारनि जी ज़िंदगियुनि सां मज़ाक़ कयो थो वञे पियो। सारे असां पंहिंजे ख़र्च ते रजिस्टर करायो आहे। सफ़ाई आहे, 1/2 किलोमीटर तव्हां पाणी बि रेड़ी ते खणी ये साईं आलूदो पाणी पीअनि था, हिननि जी सिहत सां मज़ाक कई वञे। पीअण लाइ सवत न आहे, छो हिननि खे पाणी ख़राबु पीआरियो वञे थो? 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं टांके में रखियल पाणी हे पीअनि था। हिननि जी ज़िंदगी खां मज़ाक कई थी वञे छो? सुभाणे अगरि ख़ुदा न ख़ास्ता हिननि ॿारनि खे कुझु थिए थो त इन जो ज़िम्मेदार एजुकेशनल मिनिस्टर ऑफ सिंध हूंदो। इहो हिननि जो कमु आहे त हिननि ॿारनि ताईं तालीम पहुचाई वञे। उहो पंहिंजो कमु सही सां नथा निभाए सघनि पिया। अरे असांजो इहो मक़सदु आहे त हीअ छोकिरा पढ़ी वञनि। एतिरा ग़रीब पैसा न अथनि जो माण्हू परेशान ऐं पढ़ाइबो, इन जे लाइ हीअ असां भलाई जे लाइ स्कूल पंहिंजे हिते कयो आहे। मारो तो ज़िंदगी ख़राब थी गई पर लेकिन ये मारा दी नंढा है, यहाँ के जेकॾहिं ॿार थी या स्कूल ठहे या पढ़ाई थिए तालीम थिए जेकॾहिं